ख़बर अव्हांखे ॾियूं त सिंध में लाज़मी कोरोना वैक्सीन वारो मामलो ट्रांसपोर्ट खाते पारां नयूं पाबंदियूं लागू कयूं वियूं आहिनि। सूबाई वज़ीर उवैस कादिर शाह जो चवणु आहे त वैक्सीन जो पहिरियों डोज़ न लॻाराईंदड़ मुसाफ़िर ट्रांसपोर्ट में सफ़र न करे सघंदा। 30 सेप्टेम्बर खां पोइ तालीमी इदारनि सां वाॻियल माण्हू ट्रांसपोर्ट में बिना वैक्सीन सफ़र न करे सघंदा। ट्रांसपोर्ट खाते तरफ़ां बि हाणे वैक्सीन लॻाराइण जे लाइ नयुनि पाबंदियुनि जो ऐलान कयो वियो आहे। इन खां अॻु बि इहो ऐलान कयो वियो हो त जिन माण्हुनि जी वैक्सीन न थियल हूंदी उहे मुसाफ़िर बसिस में सफ़र न करे सघंदा, पर अहिड़ी कंहिं पाबंदी ते अमल थींदे नज़र न आयो। सिंध में लाज़मी कोरोना वैक्सीन वारो मामिलो इन ते अमल दरामद कराइण जे लाइ ट्रांसपोर्ट खाते पारां बि नयूं पाबंदियूं लागू कयूं वियूं आहिनि। सूबाई वज़ीर ट्रांसपोर्ट उवैस कादिर शाह जो चवणु आहे त वैक्सीन जो पहिरियों डोज़ न लॻाराईंदड़ मुसाफ़िर ट्रांसपोर्ट में सफ़र न करे सघंदा। 30 सेप्टेम्बर खां पोइ तालीमी इदारनि सां वाॻियल माण्हू ट्रांसपोर्ट में बिना वैक्सीन सफ़र न करे सघंदा। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर शाहिद मीरानी खां। शाहिद, आगाह कजो, इहा शर्त रखी वई आहे त जिन जो पहिरियों डोज़ न लॻल हूंदो कोरोना वैक्सीन जो, उहे मुसाफ़िर ट्रांसपोर्ट में सफ़र न करे सघंदा। इन खां अॻु बि अहिड़ियूं SOPs अहिड़ा ऐलान थींदा रहिया आहिनि। इन ते अमल कीअं कराईंदी ट्रांसपोर्ट खाते जी इंतिज़ामिया? जी बिल्कुलु हमीद, सिंध जे ट्रांसपोर्ट खाते जी अख़्तियारनि पारां मुसाफ़िरनि जे लाइ नयूं पाबंदियूं लागू कयूं वयूं आहिनि। ट्रांसपोर्ट खाते जी अख़्तियारनि पारां इन वारे सां नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे, जंहिंमें उन्हनि अवाम खे इहा वार्निंग ॾिनी आहे त 15 सेप्टेम्बर ताईं कोरोना वैक्सीन जे घटि में घटि हिकिड़ी जेकी खुराक आहे उहा न लॻाईंदड़ जेका पब्लिक ट्रांसपोर्ट आहे या टैक्सी वैन ऐं ॿियो जेको स्टाफ आहे ट्रांसपोर्ट जो, उन समेत जेके मुसाफ़िर आहिनि उहे उन पहिरीं डोज़ लॻाइण खां सवाइ जेको आहे उहे वैन में या टैक्सी में या पब्लिक ट्रांसपोर्ट में सफ़र न करे सघंदा। इन नोटिफिकेशन में इहो बि ॼाणायो वियो आहे त 30 सेप्टेम्बर खां तालीमी इदारनि सां जेके लाॻापियल पब्लिक ट्रांसपोर्ट आहे उन में बग़ैर कोरोना वैक्सीन जे सफ़र ते मुकमल तौर ते पाबंदी हूंदी, जॾहिं त 15 सेप्टेम्बर खां पोइ मुलाज़िमनि खे खणी अचण वारियूं जेके गाॾियूं आहिनि सनअती इदारनि जूं या ॿियनि ख़ानगी कंपनियुनि जूं गाॾियूं, उहे बि उन मुसाफ़िरनि खे या मुलाज़िमनि खे खणी अची न सघंदियूं, जॾहिं त 15 अक्टूबर खां पोइ मोटरवे ते जेको आहे बग़ैर वैक्सीन जे सफ़र करण ते मुकमल तौर ते पाबंदी लागू हूंदी। सिंध हुकूमत पारां ख़ासि तौर ते ट्रांसपोर्ट खाते जी अख़्तियारनि पारां कोरोना SOPs तहत अहिड़ियूं कई पॉलिसियूं ठाहियूं वयूं आहिनि, पर उन ते अमल दरामद असांखे हिन वक़्त ताईं किथे बि नज़र न पियो अचे, छाकाणि त ट्रांसपोर्ट खाते जी अख़्तियारनि पारां जेका बसुनि में या मुसाफ़िर गाॾियूं जेके ॿियूं आहिनि उन्हनि में 50% ताईं या मुसाफ़िर खणी अचण वारी जेकी SOPs तय थियल आहे उन ते बि हिन वक़्त ताईं कंहिं क़िस्म जो अमल न आहे थियल, जॾहिं त बसुनि खे ऐं ॿी पब्लिक ट्रांसपोर्ट खे इन ॻाल्हि ते पाबंद बणायो वियो आहे त हू हर उन मुसाफ़िर खे सफ़र जी इजाज़त ॾींदी जंहिं वटि मास्क हूंदो ऐं जंहिंखे सैनिटाइज़र जंहिं वटि हूंदो उनखे सफ़र जी इजाज़त ॾिनी वेंदी, पर पब्लिक ट्रांसपोर्ट में अहिड़ी SOPs ते किथे बि अमल नज़र न पियो अचे। ही ट्रांसपोर्ट खाते जी अख़्तियारनि पारां जेके नयूं पाबंदियूं लागू कयूं आहिनि त इहो बि उन ट्रांसपोर्ट खाते जी अख़्तियारनि ते इन SOPs ते अमल कराइण जेको आहे उहो चैलेंज हूंदो। जी, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ शाहिद।